जी नाज़रीन, असां हींअर वेठा आहियूं हुसैनी सेंटर में, जिते नौजवान समाजी ज़हन डॉक्टर अरशद अली भुट्टो साहब वेठो आहे ऐं इन तक़रीबन फ्री कैंप भी हलाइनि, खैराती कैंप भी हलाइनि ऐं तमामु सोशल फिज़िशियन आहे, जनरल जेकी भी बीमारियूं उन्हनि जो माहिर आहे। ऐं असांजे लाड़काणे में हिकिड़े सुठे ज़हन रखंदड़ अचो त अदा खां व्यू था वठूं त अदा कहिड़ियुनि कहिड़ियुनि बीमारियुनि जो इलाजु कंदो आहे ऐं वधीक पाण बि ॿुधाईंदो त केतिरो सोशल ज़हन आहे। जी न डॉक्टर साहब, हिकु त तव्हांखे मुबारक हुजनि जेकी डिग्री तव्हां हासिलु कई आहे ऐं असांखे ॾाढी ख़ुशी थी, ख़ासि करे मुंहिंजी सिंध जे तरफ़ां तव्हांखे मुबारक हुजनि जो अवां मुंहिंजो इंटरव्यू पिया कंडक्ट कयो। मुंहिंजो नालो डॉक्टर अरशद अली भुट्टो आहे ऐं मुंहिंजी डिग्री थियल आहे FCPS, जेका इंटरनल मेडिसन याने मेडिसन में थियल आहे। आउं तक़रीबन हर उन बीमारीअ जो इलाजु करे सघां पियो जंहिंजो इलाजु मेडिसन वसीले मुमकिन आहे। जिते सर्जरीअ जी नीड हूंदी आहे उते असां फिज़िशियन्स अॻिते न आहियूं ईंदा। मां जनरल फिज़िशियन आहियां ऐं शुगर, ब्लड प्रेशर, कामण, पेट में पाणीअ जो पइजी वञणु या फेफड़नि में पाणीअ जो पइजी वञणु, मादे जूं जेके भी बीमारी आहिनि, रत जो घटिजी वञणु या तिरीअ जो वधी वञणु, फालिज, मिर्गी, मतिलबु इन क़िस्म जूं जेके भी बीमारियूं आहिनि कामन, असां उन जो इलाजु करे सघूं पिया। अच्छा, हिकिड़ा डॉक्टर ईअं हूंदा आहिनि त चवंदा आहिनि 100, 150, 200 OPD हुजे, उहे मरीज़नि खे सही नमूने चेक बि न कंदा आहिनि। तव्हांजो केतिरो टारगेट आहे? तव्हां तक़रीबन केतिरा था चाहियो तव्हांखे जेको मरीज़ अचनि तव्हांजे सेंटर ते तव्हांखे ॾेखारणु? शायदि भाउ मूंखे ख़बर न आहे उहे डॉक्टर्स उन्हनि जो छा मक़सदु हूंदो आहे, पर हिकु बीमारीअ जो इलाजु सिर्फ़ु मेडिसन ज़रिए न थींदो। हर बीमारी जो इलाजु 3 स्टेजिस ते मुश्तमिल हूंदो आहे। पहिरियों त असांखे ॿुधाइणु खपंदो आहे त मरीज़ खे बीमारी कहिड़े क़िस्म जी आहे ऐं उनखां बाद में उन बीमारीअ जो जेको विदाउट मेडिसिन ट्रीटमेंट कयो वेंदो आहे, असीं मरीज़ खे उन बाबति बि ॿुधाईंदा आहियूं। ऐं टियों मेडिसिन जी असांखे मदद वठणी पवंदी आहे। ऐं इन प्रोसीजर में मूंखे नथो लॻे त कंहिं मरीज़ खे तव्हां 5 या 10 मिंटनि में सेटिस्फाई करे सघो था। छो जो जेकॾहिं मिसाल ॻाल्हि कंहिं ख़ासि मरीज़ खे, मिसाल जी ॻाल्हि डायबिटीज़, शुगर जी बीमारी आहे, त पहिरियों त असांखे मरीज़ खे ॿुधाइणो पवंदो त शुगर थींदी छा आहे, उनखां बाद में शुगर जो बिना मेडिसिन जे कीअं इलाजु थी सघे थो, ऐं टियों त शुगर जो इलाजु मेडिसन वसीले कीअं थी सघे थो ऐं मेडिसन जा कहिड़ा साइड इफेक्ट्स थी सघनि था। इन प्रोसेस में सम्झाइण ख़ातिर घटि में घटि मरीज़ खे 10 खां 15 मिंट ॾियणा पवंदा। 30 पेशेंट जेकॾहिं अचनि था, छो जो फीस जेके मरीज़ भरनि था 500, शायदि असांजे लाइ या तव्हांजे लाइ वॾी ॻाल्हि न हुजे, पर जेके उहे मरीज़ अचनि पिया उन्हनि जे लाइ इहे 500 फीस तमामु घणी मायना था रखनि। डॉक्टर साहब, कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे कि मरीज़ वटि ग़रीब हूंदो आहे, मिसकिन हूंदो आहे, उहो फीस न भरे सघंदो आहे। तव्हांजो उन जे बारे में छा ख़्यालु आहे? तव्हां उनखे केतिरो प्रोटोकॉल ॾींदा? शायदि भाउ को डॉक्टरी जेकी फील्ड आहे उहा सिर्फ़ु पैसे कमाइण जे लाइ न हूंदी आहे, उहा इंसान जी ख़िदमत जे लाइ हूंदी आहे। नो डाउट हिकु डॉक्टर बचपन खां महिनत करे अॻिते अचे थो, जेकॾहिं उहो कमाइणु चाहे थो त ठीकु आहे, पर इहो को हार्ड एंड फास्ट रूल न हूंदो आहे। हिकु सुठे डॉक्टर जो इहो कमु न हूंदो आहे हार्ड एंड फास्ट रूल हुजे त हिकिड़े मरीज़ खे जेकॾहिं पैसा न आहिनि, उहो तव्हां खां इलाज बाबति आयो आहे, छो जो नबूवी पेशो आहे, त इलाज बाबति आयो आहे, जेकॾहिं हुनखे पैसा न आहिनि त तव्हां हुनखे प्रिस्क्रिप्शन न ॾियो या हुनखे चयो त जेसिताईं पैसा न ॾींदे तेसिताईं मां प्रिस्क्रिप्शन न ॾींदुसि। त ईअं न आहे। कॾहिं कॾहिं त मूं वटि काफ़ी अहिड़ा पेशेंट ईंदा आहिनि जिन खे जेकॾहिं अफोर्डेबल न आहिनि हूंदा त मां उन्हनि खे छॾे बि ॾींदो आहियां, या जेके अफोर्डेबल हूंदा आहिनि पर सफ़ा अफोर्डेबल न हूंदा आहिनि त उनजी हाफ फीस बि असां कंदा आहियूं। को हार्ड एंड फास्ट रूल न आहे त फिक्स अमाउंट वठिणो आहे। दिमाग़ जा मरीज़ वग़ैरह जेके थींदा आहिनि उन्हनि जो तव्हां इलाजु करे सघो था, या रगुनि जा मरीज़ थी विया, दिमाग़ जा मरीज़ थी विया? जी बिल्कुलु, दिमाग़नि जे उन्हनि मरीज़नि जो असां इलाजु करे सघूं था जिन खे मिर्गी हुजे या अधरंगो वग़ैरह थिए या गर्दन टोड़ बुखार थींदो आहे उहो थिए। मतिलबु इहा त हूअं जनरल फिज़िशियन एज़ अ जनरल फिज़िशियन सिर्फ़ु इन कुझु लिमिटेड बीमारियूं आहिनि, CNS जेके असां चवंदा आहियूं दिमाग़ जूं, पर इहा स्पेशलाइज़ेशन हिकु अलॻि आहे जेके में वधीक न्यूरोलॉजिस्ट इंटरवेन कंदो आहे। पर कुझु जेके आम बीमारीज़ आहिनि दिमाग़ जूं असां हुनखे इलाजु करे। एम्स वग़ैरह खैराती लॻे थी हिते ई? मुंहिंजी हिते हिकु खैराती कैंप लॻी हुई गुज़िरियल असांजे अचर ते 3 तारीख़ ते, जंहिंमें तक़रीबन मूं 100+ पेशेंट्स ॾिठा ऐं सभु फ्री ऑफ कास्ट हुया। ऐं उन में उहे पेशेंट्स जेके डायबिटिक हुआ उन्हनि जी मां RBS बि फ्री, यानी शुगर बि मां उन्हनि जी चेक कई हुई, उहा फ्री ऑफ कास्ट कई हुई। ऐं मूं वटि जेके मेडिसन्स हुयूं तक़रीबन हर हिकु पेशेंट खे मां 2 हफ़्तनि या 3 हफ़्तनि जूं बि मेडिसन्स प्रोवाइड कयूं हुयूं फ्री ऑफ कास्ट। अच्छा, हींअर का कैंप तव्हांजी लॻण वारी आहे?
जी हींअर मुंहिंजी कैंप आहे नसीराबाद, उहा मां सुभाणे उते लॻाईंदुसि। बाक़ी उन खां बाद में वरी मूं सोचियो आहे त हफ़्ते या ॾेढ जे अंदरि हिते हिकु ॿी कैंप हणंदुसि, उनजी इनशाला एडवर्टाइज़मेंट करे उन में बि ईअं ई मरीज़नि खे फैसिलिटीज़ ॾिनियूं वेंदियूं, जेके डायबिटिक पेशेंट्स हूंदा या जेके सस्पेक्टेड डायबिटिक हूंदा उन्हनि जी फ्री ऑफ कास्ट असां RVS यानी उन जी शुगर लेवल बि टेस्ट कंदासीं ऐं मेडिसन्स बि उन्हनि खे प्रोवाइड कंदासीं। जो मक़सदु इहो आहे त मां हिकु अहिड़े आउट ऑफ मार्केट ते अची वञा, गजरपुर चौंक ते हुसैनी मेडिकल सेंटर ते, त जेकॾहिं मरीज़ मूं मां फ़ाइदो वठी सघनि था एज़ अ कंसल्टेंट फिज़िशियन मूं मां को फ़ाइदो वठी सघनि था, त इहा मुंहिंजे लाइ ख़ुशीअ जी ॻाल्हि इहो तव्हांजी फीस केतिरी आहे? आहे। फीस तव्हां जेकॾहिं कंहिं कंसल्टेंट फिज़िशियन ॾे वेंदव त उनजी फीस 500 प्लस आहे। मूं को पंहिंजो हार्ड एंड फास्ट फीस न आहे ठाही, मैक्सिमम इहा ई आहे 500। मिनिमम जेकॾहिं जेतिरो पेशेंट जेको ॾियणु चाहे को उनखे ईअं न चयो वेंदो त इहा फीस असांजी फिक्स्ड आहे एतिरी जो, उहा उन पेशेंट ते आहे ऐं पेशेंट जी वेरिएबिलिटी जे हिसाब सां। अच्छा डॉक्टर साहब, हिकिड़ो सुवाल ज़हन में ॾाढो मूंखे उभरे थो त तक़रीबन मरीज़नि जा जेके माइंड हूंदा आहिनि, तक़रीबन ॾिठो ईअं वियो आहे त मरीज़ जॾहिं आख़िरी स्टेज ते हूंदो आहे पोइ डॉक्टर ताईं पहुचंदो आहे, त उन्हनि मरीज़नि लाइ उन्हनि माण्हुनि लाइ तव्हां कहिड़ो पैगाम ॾींदो? असांजो अहिड़ो आहे त पहिरियों त उन्हनि मरीज़नि खे घर में इलाजु कयो वेंदो आहे। जॾहिं घर खां ॻाल्हि अॻिते निकिरी चुकी हूंदी आहे त पोइ नंढा फीस जे हिसाब सां या बसि का एॾी फैसिलिटी न आहे या टेस्ट जे भउ जे हिसाब सां उहो कंहिं नंढे लोकल GP खे ॾेखारींदा आहिनि, ऐं जॾहिं उन खां बि कमु ख़राबु थी चुको हूंदो आहे त पोइ वरी कंहिं वॾे डॉक्टर वटि वेंदा आहिनि ऐं पोइ इहो ई इल्ज़ाम तराशी इहा ई थींदी आहे त असां मरीज़ सही आंदोसि। मां इन्हनि मरीज़नि खे इहा सलाह ॾींदुसि त ॾिसो, जॾहिं बि कंहिं बि क़िस्म जो अहिड़ो मसइलो थिए थो त हिकु सुठे क्वालिफाइड डॉक्टर सां, मां इहो नथो चाहियां त सिर्फ़ु असां सां ई, पर हिकु क्वालिफाइड डॉक्टर हुजे, जेको होशियारु डॉक्टर हुजे, उन सां ज़रूरु कंसल्ट कजे ऐं उनखे मरीज़ उन डॉक्टर खे पंहिंजी बीमारी जे बाबति ज़रूरु आगाह कयो हुजे। हिकु कंसल्टेंट फिज़िशियन हुजे या कहिड़ो बि कंसल्टेंट हुजे, उनजो कमु इहो हूंदो आहे त तव्हांखे सुठो मशवरो ॾे। हिकु सुठे डॉक्टर जो कमु ई इहो हूंदो आहे। मां इन्हनि मरीज़नि खे इहा ई सलाह ॾींदुसि त ख़ासि करे उहो अहिड़ा डॉक्टर जेके क्वालिफाइड आहिनि ऐं उन्हनि खां सुठो फ़ाइदो वठी सघनि। थोरा तव्हांजा आख़िर में एतिरो ज़रूरु पुछंदा त तव्हांखे मुंहिंजी सिंध चैनल कीअं थो लॻे, जेको सोशल मीडिया चैनल आहे ऐं अख़बार आहे, उहा कीअं लॻंदी आहे? शायदि भाउ इहो बिल्कुलु हाणे उभरंदड़ चैनल आहे ऐं इन में जेकॾहिं तव्हां जहिड़ा ज़हन आहिनि त इहो हिकु नौजवान ख़ासि करे तबिके लाइ काफ़ी पुरुमीद ऐं हिकु सुठो चैनल साबित थी सघे थो। ऐं ख़ासि करे जॾहिं तव्हां ग़रीबनि जा हॾ ॾुखी थियो था ऐं उन्हनि खे हिमथायो था, ख़ासि करे जेके असांजो कचो ज़हन आहे उन्हनि खे हक़ु वठण जे लाइ तव्हां उन्हनि खे फीड था कयो नॉलेज, इहो मुंहिंजे ख़्याल में त तमामु सुठो चैनल आहे ऐं इनशाला अॻिते बि अहिड़े तरीक़े सां ई कमु कंदो रहंदो। असुलु मसइलो इहो आहे त जेके डॉक्टर्स आहिनि उहो तव्हांजे लाइ वेठा आहिनि ऐं तव्हांजे मर्ज़ खे ख़तमु करण लाइ वेठा आहिनि। कोशिशि कंदा कयो त जॾहिं बि को नंढो मर्ज़ हुजे या वॾो मर्ज़ हुजे, उनखे सीरियसली वठी करे कंहिं सुठे डॉक्टर खे ॾेखारींदा कयो त जीअं तव्हां अॻिते मुश्किलात जो शिकार न थियो। आउं आहियां दिलबर शाहिद, MD सिंध, मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल लाड़काणो।